यूसी वारिस ॾिनो माशी ऐं यूसी वॾा बोसण जे जेको आहे आवाम गैस जी सहूलियत न हुजण जे करे अॼु एहतिजाज करे ऐं धरणो आयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे अॼु न पुरमन एहतिजाज इहो मुतालबो हो त असांखे गैस ॾिनी वञे। असांजी जेका यूसी आहे वारिस नुमाशी उहा लाड़काणे ज़िले जी तारीख़ क़दीम यूसी आहे। 1959 में यूसी वारिस नुमाशी खे यूसी जो दर्जो मिलियो, पर हिन वक़्त ताईं गैस खां महरूम आहे। असांखे गैस जी तकलीफ़ आहे वॾी। असांखे तकलीफ़ अचे थी पई रतोदरे खां वॾा बोसण ताईं तक़रीबन 4 यूसियूं 5 अचनि थियूं, हुन में असांखे गैस नथो मिले। ऐं हिन वक़्तु इहा हालत आहे, हेॾे जदीद दौर जे अंदरि असांखे गैस कोन्हे ऐं उहे ई पुराणे हालात में असां रहूं था पिया। छेणा काठी खणी करे असां वॾी तकलीफ़ में आहियूं। असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु कयूं था पिया, महिरबानी कयो असांजे मथां, ख़ुदा रा असांजे लाइ महिरबानी कयो, असां ते नज़रसानी कयो। इहो ई असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे असांजे इलाइक़े जे लाइ गैस जी सहूलियत जी महिरबानी कई वञे। इन ई हवाले सां स्विगेस जे जेके अमलदार आहिनि उन्हनि सां असां जॾहिं राब्तो कयोसीं त उन्हनि ॿुधायो त गैस जे नवनि कनेक्शन ते मथां पाबंदी आहे, जॾहिं उहा पाबंदी ख़तमु थींदी त असां कनेक्शन ॾींदासीं। कैमरा टीम सां गॾु हिम्मत अली जलबाणी, WTN रतोदरो।